सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। ऐं असांखे यादि रखणु खपे, घर परिवार के स्वर्ग बणाइण जे लाइ असांखे कुझु बि न खपंदो आहे। संसार के पाण लाइ सिर्फ़ु थोरो प्यार मोहब्बत, बहितर हलणु, बहितर अंदाज़, बहितर ॻाल्हाइणु, थोरी मुस्कुराहट ऐं चङाई खपंदी आहे। घर के स्वर्ग बणाइण जे लाइ कोई घणो कुझु खपंदो ई कोन्हे। थोरो नाम ध्यानु सिमरन सुबुह शाम हुजे काफ़ी थी वेंदो आहे। पर घर के नर्क बणाइण जे लाइ असांखे तमामु घणी महिनत करणी पवंदी आहे, घणो कुझु विञाइणो पवंदो आहे, पंहिंजो जीवन बर्बादु करिणो पवंदो आहे। पोइ बि नर्क बणिजे लाइ न बणिजे, सो बि वरी ॿ ॼणा अची करे विच में ठाहे वेंदा आहिनि, उहो बि ख़तमु न थी सघंदो आहे। कोई न कोई अहिड़ो अची वेंदो आहे जेको विढ़ण बि न आहे ॾींदो। कोई न कोई विच में अहिड़ो अची वेंदो आहे कि मिट ॿाहिरि दोस्त रिश्तेदार जे घर जहिड़ो करण बि न आहे ॾींदा, पाणी लुटण बि न आहे ॾींदा। एॾे करण खां पोइ नर्क जो मिसाल आहे। जेकॾहिं रावण ऐं कंस शरोपण खां पूतना नर्क बि नथा वञी सघे त असां छो वेंदासीं? नर्क त असांजे लाइ आहे ई कोन। केॾी उन्हनि वीचारनि महिनत कई, केॾो गंद कयूं, अॼु ताईं सड़ंदा पिया हूंदा आहिनि। अॼु ताईं जॾहिं उन्हनि ते फिट फिट आहे, शायदि कई ते हुजे। हर साल जंहिं उहो ॾींहुं कोई न कोई साड़ी खड़ो अथनि, कोई न कोई ॾींहुं अहिड़ो मलाई खड़ो आहे जंहिंमें अॼु ताईं फिट कोन थी रांदी थियनि। उनखां पोइ बि उहो बि नर्क में न विया। तंहिंजे करे कुदरत असांखे बणायो स्वर्ग वारो आहे, धरती खे लहलाइण वारो बणायो आहे, त असां उनखे नर्क छो बणायूं? असां पंहिंजो पाण खे ख्वार छो कयूं? असां त इंसान आहियूं। असां हिकिड़े ॿिली जो मिसाल वठूं, त ॿिली जो बचो हुजे, जीअं पैदा थिए, ॿिली जो बचो जीअं पैदा थिए, असां हुनखे ॿिली खां जुदा करे छॾियूं, उनखे पाण सां गॾु रहायूं, पाण सां गॾु खवायूं, पाण सां गॾु विहारियूं, सॼो माहौल असां ईअं ई हुजे पंहिंजो, कॾहिं कूओ ॾिठो ई न हुजे। बिल्कुलु प्यार मोहबत वारी ॿिली या ॿिलो हुजे, असां सां गॾु रहे। अचानक जॾहिं कुझु वॾो थिए वेठो हुजे, कोई कूओ उन जॻह क्रॉस थिए, जीअं कोई कूओ क्रॉस थींदो या कोई ईंदो त हिकदमि कुएं ते झड़ पड़ंदो। हाणे हुन कॾहिं कूओ ॾिठो बि कोन, मूंखे पतो बि कोन हो, मुंहिंजो कुएं सां कॾहिं वास्तो ई न पियो, जीअं पैदा थियो कुएं खां जुदा। पर कुएं खे ॾिसी करे हिकदमि उहो कुएं ते झड़ पड़ंदो। जेको कुएं ते झड़ पड़ंदो, छाकाणि त कुदरत उनजी नेचर में कूओ भरे छॾियो आहे, मुंहिंजे दिमाग़ में भरियल आहे। कूओ न ॾिठे तॾहिं बि झड़ पए। जॾहिं हिकिड़ो उनजो सुभाउ थी वियो आहे कुएं खे झड़ पड़णु। हाणे जेकॾहिं हिकिड़ो ॿिली जो बचो पंहिंजो सुभाउ नथो छॾे सघे, त असां इंसान पंहिंजी चङाई, हमदर्दी ऐं प्यार जो सुभाउ छो छॾूं? असां उनखां छो वञूं? उन खां पोइ बि चङा हुजूं न गुर जॾहिं हिकिड़ो ॿिली जो बचो ई पंहिंजो सुभाउ नथो छॾे, त असां इंसान पंहिंजो सुभाउ छो छॾूं? पंहिंजो पाण खे हरू भरो ख्वार करूं, पंहिंजो पाण खे ख़राबु करूं, पंहिंजो पाण खे निफ़रत, साड़, जलन, क्रोध में भरूं। असांखे कहिड़ी खुटियुनि कई आहे, कहिड़ी ज़रूरत आहे? तंहिंजे करे असां सिर्फ़ु अहिड़ा बणिजूं जो कुदरत असांखे बणायो आहे। हक़ीक़त में कुदरत असां सभिनी इंसाननि खे देवियूं ऐं देवता बणायो आहे। असां सभिनी खे धरती ते स्वर्ग बणाइण वारो बणायो।